الله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله السميع العليم من همزه ونفخه ونفسه أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي मुख्तसर हमदे सना दुरूद सलाम खां पोए वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ सामिन किराम अज जे खुतबा जुमअतुल मुबारक जो उन्वान ऐं मौज़ू आहे त हया छा आहे बेहया छा आहे हया जी तारीफ़ ऐं हया कहिड़नि कमनि खे चयो वेंदो आहे ऐं जंहिं माण्हू नेकी जा कम कया उनखे हयादार चयो वेंदो आहे बेहया जी तारीफ़ छा आहे त बेहया छा खे चइबो आहे ऐं बेहयाई जा कम कहिड़ा आहिनि अल्लाह रब्बुल आलमीन नबी जेके बि मोकिलिया उन्हनि नबियनि जे दौर में जेके बि माण्हू हुया उन्हनि सभिनि जे लाइ अल्लाह ताला नबियनि ते शरीयत नाज़िल कई उन्हनि में तौहीद बि बयानु कयईं तो शिरक बि बयानु कयईं नेकियुनि जा कम बि बयानु कयईं तो पुछड़ाइण जा कम भी बयान कयईं भलारा माण्हू बि बयानु कयईं
बद माण्हू बि बयानु कयईं। अल्लाह रब्बुल आलमीन हया वारियूं ॻाल्हियूं बि बयानु कयूं, बेहयाई वारियूं ॻाल्हियूं बि बयानु कयूं। त ही अमल जेके आहिनि इहे हया जोगा आहिनि। ही अमल जेको बि माण्हू कंदो उहो हया वारो माण्हू आहे। ऐं ही बेहयाई जा कम आहिनि। जेके बि माण्हू इहे कम कंदा उहे सारा माण्हू बेहया थींदा। जेके बि बेहयाई वारा कम कंदा उहो माण्हू बेहया हूंदो। अल्लाह ऐं उन जे रसूलनि जी नज़र में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते अल्लाह ताला क़ुरान पाक ऐं हदीस पाक नाज़िल कई, जेको बि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते कलमो पढ़े थो पोइ वो कहिड़ी बि जमात सां ताल्लुक़ रखे, कहिड़े बि मुल्क सां, कहिड़ी बि क़ौम सां, कहिड़ी बि ज़ात ऐं ज़ात सां ताल्लुक़ रखंदड़ हुजे, उन सभिनी मुसलमान मर्द तोड़े औरत ते अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी इत्तबा पैरवी करणु फ़र्ज़ आहे, लाज़मी आहे। जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे फरमान खे छॾे थो ॾे, ज़िंदगी पंहिंजी सोच मुताबिक़ गुज़ारे थो, पंहिंजे मन मर्ज़ी मुताबिक़ गुज़ारे थो। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां इंसान परबरो थी करे, बाग़ी थी करे ज़िंदगी गुज़ारे थो, उहो भले केर बि माण्हू हुजे, उहो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नज़र में उहो बेहया इंसान। लुगत जा किताब खणो तव्हां, उन्हनि में तव्हांखे लफ़्ज़ अल हया मिलंदो। अल हया जी माना छा आहे? शर्म करणु, परहेज़ करणु, इज्तनाब करणु, परे रहणु। अल्लाह जेके बि नाफ़रमानी जा कम ॿुधाया आहिनि उन्हनि सभिनी खां परे रहणु इहो हया आहे। ऐं जंहिं माण्हू जे अंदरि इहा सिफ़त अचे थी, जंहिं माण्हू जे अंदरि इहो किरदारु अचे थो, उनखे हयादार चयो वेंदो आहे। ऐं तव्हां पाण साहिब अक़ल आहियो, साहिब सम्झ आहियो त हया जो ज़िद छा आहे, हया जो उलट छा आहे। जेको माण्हू बुछड़ाइण जा कम करे थो उनखे छा चयो वेंदो आहे। पंहिंजे मुआशिरे जो सादो मिसाल वठूं, जेका असांजे मुआशिरे में नाफ़रमानी थिए थी, बिलख़ुसूस वालिदैन जी। जॾहिं औलाद वालिदैन जे साम्हूं बीही करे वालिदैन खे छिड़मूं ॾींदी आहे, घटि वधि ॻाल्हाईंदी आहे, गार गंद कंदी आहे, त पोइ अॻियां जवाबु छा ईंदो आहे? हिन खे हया जो ज़रो बि कोन्हे को। हया जो आहे या कोन्हे, ॻाल्हि ग़लति आहे। तव्हांखे बि अल्लाह से अक़ुल ॾिनो आहे, सम्झ ॾिनी आहे, फ़ैसिलो तव्हां पाण कंदा वञो, त छा इहा ॻाल्हि ग़लति त कोन पियो चवां? त माना जेको वॾे जी इज़त नथो करे, वॾे जो एतिराम नथो करे, वॾे जो अदब नथो करे, उहो माण्हू मुआशिरे में छा चयो वेंदो आहे? जवाबु तव्हां पाण पंहिंजे ज़हन ऐं पंहिंजे ज़मीर सां ॾिजो। अहिड़े हिसाब सां जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमान ॿुधण खां बाद में भले कहिड़ो बि मुसलमान हुजे, पंहिंजी इस्लाह नथो करे, उहे गुनाह जा कम जेके मौजूद आहिनि उन्हनि खे नथो छॾे, त इहो हया जे मनाफ़ी आहे। पाण तव्हां जवाबु ॾेई सघो था त इन माण्हू खे छा चयो वेंदो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हया जेको आहे न, हयादार माण्हू मां हमेशा ख़ैर मिलंदो, हमेशा ख़ैर मिलंदो, भलाई मिलंदी, उनखां सुकून मिलंदो, उनखां राहत मिलंदी, उनखां इज़त मिलंदी। सम्झी सघो था त इन जे उलट छा माण्हू थींदो? जंहिंखां तंगी मिले, जंहिंखां बेइज़ती मिले, बेअदबी मिले, बेएहतरामी मिले, नुक़सान मिले, उन माण्हू खे छा चयो वेंदो आहे? अल्लाह के प्यारे पैगंबर फरमाया, अल हया मिनल ईमान, हया ईमान मजा आहे।
जंहिं माण्हू खे ईमान आहे उनखे हया बि हूंदो, जंहिं माण्हू खे हया न आहे उनजो ईमान बि अणपूरो आहे। उन में ईमान जी कमी आहे, ईमान जी कोताही आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो ईमान वफ़ा हया वफ़ा मजा आहे, हया वफ़ादारी मजा आहे, सच्चाई मजा आहे। ऐं हया जन्नत में वठी वञण वारो अमल आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान पाण करे में फरमायो ऐं जेको बेहया आहे, बेहया जफ़ा मजा आहे। जफ़ा माना धोखेबाज़ी, फराडबाज़ी, ख़यानत। ऐं इहा जेका जफ़ा आहे, गद्दारी आहे, बग़ावत आहे, ख़यानत आहे, इहा इंसान खे जन्नत में न जहन्नम में वठी वेंदी। त हया हर सुठी शइ खे चयो वेंदो आहे ऐं उहा सुठी शइ जंहिं माण्हू जे अंदरि पाती वञे थी उन माण्हू खे हयादार चयो वेंदो आहे। बेहया हर बुरी शइ खे चयो वेंदो आहे ऐं जंहिं माण्हू जे अंदरि उहा बुरी शइ पाती वञे त उन माण्हू खे छा चयो वेंदो, तव्हां पाण फ़ैसिलो कजो। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान पाक जे अंदरि सूरतुल आराफ जे आयत नंबर 33 जे अंदरि, सूरतुल आराफ आयत नंबर 33 जे अंदरि, सूरतुल आराफ आयत नंबर 33 जे अंदरि फरमाया कुल इन्नमा हर्रमल फवाहिशा, चौथ बेशक मुझे रब कुल इन्न रब्बी हर्रमल फवाहिशा, चौथ बेशक मुझे रब हर फवाहिश कम के हराम कयो आहे। तर्जुमे जो क़ुरान खणो त अल फवाहिश कहिड़े लफ़्ज़ खे चयो वियो आहे। अल फवाहिश सिंधी तर्जुमा खणो क़ुरान पाक जा, उर्दू तर्जुमा खणो क़ुरान पाक जा। अल फवाहिश जो तर्जुमो तव्हांखे मिलंदो त बेहयाई जो कमु। अल फवाहिश बेहयाई जो कमु। क़ुरान पाक खां पुछा करियूं था त बेहया जी तारीफ़ छा आहे, बेहया चइबो छा खे, क़ुरान खां पुछा करियूं असां, ॿिए कंहिंखां न। अल्लाह जो क़ुरान चए थो त मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि खे चई ॿुधा त मुंहिंजे रब करीम हर बेहयाई खे हराम कयो आहे। क़ुरान पाक में अल फवाहिश लफ़्ज़ जेको इस्तेमालु थियो आहे उनजो तर्जुमो बेहयाई सां गॾोगॾु लुग़तनि जा किताब खणो जिथे अलिफ लाम सां गॾु अल फवाहिशा ज़िक्र थियल आहे, उन मथां मुराद ज़िना आहे, उन मथां मुराद बदकारी आहे, उन मथां मुराद बेपर्दगी आहे, उन मथां मुराद इज़्ज़त जो जनाज़ो कढण आहे। फरमाई चओ त मुंहिंजे रब सारे फवाहिश बेहयाई जे कमनि खे हराम कयो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां ऐलान करायो पियो वञे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो सारा बेहयाई जा कम हराम आहिनि। वल इस्मा, सारा जेके बि गुनाह जा कम आहिनि से बि हराम आहिनि। वल बग़या, सारा सरकशी वारा कम, अदावत वारा कम, जुल्म ऐं जबर करण वारा कम अल्लाह रब्बुल आलमीन हराम करे छॾिया आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन इन शइ खे बि हराम कयो आहे जो रब्बुल आलमीन सां गॾु कंहिंखे शरीक न कयो वञे। अल्लाह रब्बुल आलमीन बि जगह ते फरमायो आहे 14 सिपारे सूरत नहल जी आयत नंबर 90 जे अंदरि, इन्नल्लाह यअमुरु बिल अदल वल इहसान व ईताइ दिल कुर्बा, बेशक अल्लाह सही हुकुम दे तो छा जो अदल जो, अदल उहो ई माण्हू कंदो जंहिंमें हया, ज़ुल्म उहो माण्हू कंदो जेको, वल इहसान
अल्लाह साईं हुकुम करे तो एहसान जो, हमदर्दगी जो, मोहब्बत जो, अदब ऐं एहतराम जो, ख्याल रखण जो, दुख सुख में सहारो थियण जो अल्लाह रब्बुल आलमीन हुकुम तो करे। अल्लाह रब्बुल आलमीन छा जो हुकुम तो करे, इन्नल्लाह यअमुरु बिल अदल वल इहसान व ईताइ दिल कुर्बा। रब्बुल आलमीन चए तो जेके तव्हांजा रिश्तेदार आहिनि उन्हनि खे मोहब्बत ॾियो, उन्हनि खे इंसाफ़ ॾियो, उन्हनि खे अदब ऐं एतिराम ॾियो। जेकॾहिं माली एतबार सां आहे त जेको ग़रीबनि मिसकीननि जो अव्हां जे मथां हक़ थिए थो उहो हक़ ॾियो। उन्हनि जो हक़ खाई करे बेहयाई न करियो। जेकॾहिं तव्हांजी मिल्कियत में वारिस गद आहिनि, शरीक आहिनि, भाइर आहिनि, भेनरूं आहिनि, अव्हांजी मिल्कियत में उन्हनि जो हिस्सो थिए थो त अल्लाह रब्बुल आलमीन चए थो उन्हनि खे हिस्सो ॾियो, उन्हनि जी मीरास उन्हनि खे ॾियो। इहो हया जो कमु आहे। जेकॾहिं उन्हनि जो हक़ खाओ था या बेहयाई आहे, इहो ज़ुल्म आहे रब्बुल आलमीन सां, बग़ावत आहे अल्लाह रब्बुल आलमीन जे दीन सां बेहयाई आहे। फरमायो वयनहा अनिल फहशाइ वल मुनकर। अल्लाह से इन आयत में पहिरियां हया वारे कमनि जो हुकुम ॾींदे पोइ वरी बेहयाइनि खां रोकियो आहे। वयनहा अनिल फहशा, बेशक अल्लाह रब्बुल आलमीन बेहयाई जे कमनि खां रोके थो, ज़िना बदकारी खां रोके थो, बेहयाई खां रोके थो, अयाशी फहाशी खां रोके थो, बेपर्दगी खां रोके थो। वल मुनकर, जेके बि तकलीफ़ ॾींदड़ कम आहिनि, जेके अल्लाह रब्बुल आलमीन खे तकलीफ़ ॾींदड़ हुजनि, जेके नबी खे तकलीफ़ ॾींदड़ हुजनि, जेके मुआशिरे खे तकलीफ़ ॾींदड़ हुजनि, जेके वालिदैन खे तकलीफ़ ॾींदड़ हुजनि, उन्हनि सभिनी कमनि खां अल्लाह से मना कयो आहे। अल्लाह से के कहिड़ो कम तो तकलीफ़ दे। हदीस शरीफ की किताब सही बुखारी में है, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमाया था, अल्लाह से मूसा खिताब कयो, ओ मुझा हबीब सकोरा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, इब्ने आदम मुखे ईज़ाईंदो आहे, मुखे तकलीफ़ ॾींदो आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, मुझा रब करीम, तू तो खालिक आ, तू तो मालिक आ, तू पाण जब्बार आ, तू पाण बेपरवाह आ, तू पाण पालणहार रब करीम परवरदिगार आ। इब्ने आदम जी छा हैसियत आ, छा ताकत आ उनजी जो उहो तोखे तकलीफ़ तो ॾिए। अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो था, अल्लाह से जवाब ॾींदे चयो त मुंहिंजा हबीब, इब्ने आदम मूंसां गॾु मुंहिंजे मखलूक खे ॿियनि खे शरीक करे मूंखे तकलीफ़ ॾींदो आहे। किथे ॾिसो त दुनिया में हज़रत इंसान जो मूंखे अक़ीदो मिलंदो त ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो पुटु आहे। किथे हज़रत इंसान जो मूंखे अक़ीदो मिलंदो त उज़ैर अलैहिस्सलाम अल्लाह जो पुटु आहे। इहे त उहे इंसान हुया जेके यहूदियुनि मां गुज़री विया हलिया पहिरियां, जेके ईसाइनि मां पहिरियां गुज़री विया हलिया, जेके यहूदियुनि में ऐं ईसाइनि में हींअर बि मौजूदु आहिनि। उन्हनि जा अक़ीदो आहे त उज़ैर अलैहिस्सलाम अल्लाह जो पुटु आहे, ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो पुटु आहे। जना तो कुरान में अल्लाह से फरमायो आहे, लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। अल्लाह साईं न ॼणियो आहे कंहिंखे, न अल्लाह साईं ॼणियो वियो आहे। अल्लाह साईं जो को बि हमसर, को बि मट, को बि मते मुक़ाबिल, को बि बराबरी करण वारो न आहे। अल्लाह साईं कुरान में इहो बयानु कयो आहे। पर इब्ने आदम, यहूदी बि आदम अलैहिस्सलाम जी औलाद मां, ईसाई बि आदम अलैहिस्सलाम जी औलाद मां। इब्ने आदम मूंखे ईज़ाए थो, पर अॼु जा जेके मुसलमान आहिनि इब्ने आदम जा,
उन्हनि जो अक़ीदो छा आहे त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नूर मिन नूरिल्लाह। मुसलमाननि जो अक़ीदो आहे तो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नूर जो टुकड़ो आहे अल्लाह जे नूर मझां। जॾहिं त हुन मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पाण फरमायो आहे, हदीस शरीफ़ किताब सही बुखारी जे अंदरि हदीस मौजूद आहे ऐं ॿियनि हदीस किताबनि जे अंदरि बि मौजूद आहे। पाण सगोरन अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अल्लाह रब्बुल आलमीन जो जेको नूर आहे, जेकॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे नूर जे साम्हूं जेके पर्दा रखिया आहिनि, नूर बि अल्लाह जो आहे, पंहिंजे नूर जे साम्हूं जेके पर्दा रखिया आहिनि से बि अल्लाह ई रखिया। पाण ई हाणे पंहिंजा राज़ पाण तणी सिर्फ़ु जेका ॻाल्हि पुॻल आहे उहा प्यारे पैगंबर बयानु कई आहे। रब जो नूर आहे, रब जे नूर जे अॻियां जेके पर्दा रखियल आहिनि, अल्लाह रब्बुल आलमीन जेकॾहिं उहे पर्दा हटाए त सारी दुनिया सड़ी राख थी वेंदी आहे। हेॾो अल्लाह रब्बुल आलमीन जो नूर आहे। हे मुसलमान जो अक़ीदो आहे त मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे नूर मझां आहे। इहो छा आहे? अल्लाह खे ईज़ा आहे, अल्लाह खे तकलीफ़ ॾियणु आहे। सादो मिसाल वठंदा हलूं, हिकिड़ो माण्हू आहे, पाण उन जी निस्बत गैर पियो ॾांहुं कयूं था त हिन जो न हिन जो पुटु आहे। पूरे मुआशरे में जिथे वञो उते चवंदे हीउ त फिलाणे जो पुटु आहे, हीउ त फिलाणे जो पुटु आहे, हीउ त फिलाणे जो पुटु आहे। उन माण्हू खे केॾी तकलीफ़ थींदी जंहिं माण्हू खे असुल पीउ खां तव्हां खसे करे ॿिए ॾांहुं उनखे मंसूब कयो विया, ऐं उन माण्हू जे पीउ खे बि केॾी तकलीफ़ थींदी त यार ही मूंखे गार पिया ॾियनि मुंहिंजी इज़त ते, त मुंहिंजो पुटु कोन्हे कंहिं ॿिए जो आहे, ऐं जंहिं ॾांहुं मंसूब कयो पियो वञे त उनखे बि केॾी तकलीफ़ थींदी। हीउ त मुंहिंजो तमामु वॾो बुहतान पियो लॻे, वॾो इल्ज़ाम पियो लॻे त नऊज़ बिल्लाह आउं अहिड़ो आहियां जो आउं हेॾा विसाई, ही मूं मां पैदा थियो आहे, हू त कंहिं ॿिए जी घरवारी आहे। अल्लाहु अकबर कबीरा। रब्बुल आलमीन ॼण खां ॼमण खां पाक आहे, रब्बुल आलमीन हमसरी ऐं बराबरी खां पाक आहे। फरमायो मुंहिंजा नबी सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इब्न आदम मूंखे ईज़ा ईंदी आहे। इहे ॻाल्हियूं करे अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां वरी रब सां ख़िताब कयो आहे, ओ मुंहिंजा हबीब इब्न आदम मूंखे ईज़ा ईंदो आहे। कीअं ईज़ा ईंदो आहे? ज़माने खे गारियूं ॾींदो आहे। ज़मानो ॾाढो ख़राबु आहे। पहिरियां ज़मानो भलो हो, पहिरियां दौरु भलो हो, हींअर दौरु ख़राबु नऊज़ बिल्लाह अची वियो आहे। माण्हू ज़माने खे दौर खे गारियूं ॾियनि था, घटि वधि ॻाल्हाइनि था। हालांकि ग़लती इंसान जी पंहिंजी आहे, कमी कोताही इंसान जी पंहिंजी आहे, जंहिंजे करे इंसान परेशान थिए थो, जंहिंजे करे इंसान नुक़सानात ॾिसे थो, जंहिंजे करे इंसान ॾुखनि में पवे थो। इंसान पंहिंजी ग़लतियुनि जो नतीजो ॾिसे थो ऐं ॻाल्हाईंदो वरी दौर खे आहे, ज़माने खे आहे त ज़मानो नऊज़ बिल्लाह ख़राबु आहे, ज़मानो हेड़ो आहे, ज़मानो होड़ो आहे। न, फरमाए त मुंहिंजा हबीब इब्न आदम ज़माने खे घटि वधि ॻाल्हाए करे मूं रब खे ईज़ाईंदो आहे। हालांकि ज़माने खे हलाइण वारो रब्बुल आलमीन पाण आहे। अल्लाह साईं कॾहिं बि पंहिंजे बाने ते ज़मानो ख़राबु न आणणु थो चाहे। कॾहिं बि रब साईं पंहिंजे बाने खे अज़ाब में नथो मुब्तला करे। जेको पाण पंहिंजे हथनि जी कमाई कंदो उहो पाण परेशान कंदो। ज़मानो भलो हूंदो उन वक़्तु बि, पर उहो माण्हू पंहिंजा हालात अहिड़ा तंग करे छॾींदो आहे जो हुनखे ज़मानो नऊज़ बिल्लाह ख़राबु ऐं ज़मानो नऊज़ बिल्लाह मिन शर्रि ज़ालिक तंग ॾिसण में ईंदो आहे, महसूसु थींदो आहे। हालांकि इहा ॻाल्हि हक़ीक़त कान्हे। अल्लाह खे तकलीफ़ ॾियण इहा आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे तकलीफ़ ॾियणु छा आहे? जेको माण्हू नऊज़ बिल्लाह नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे गार गंद करे, हयात तय्यबा में नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे जिस्म ते धक आणे, जिस्म ते ज़ख़्म ॾे, हयात तय्यबा में नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे ॻाल्हि जो इनकार करे,
उन दौर में जेके काफिर हुया मुनाफिकिन हुया उन्हनि ये कम कया उन्हनि रसूल के ईसायो। अल्लाह के प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात का बाद में ता क़यामत ताईं जेके भी इंसान चंदा वे नबी के किए था ईसाइल जेके अल्लाह के प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ज़ात ते तबर्रेबाजी कन था प्यारे पैगंबर जे लबे ते तबर्रेबाजी कन था प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन शरीयत जो इनकार कन था प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन शरीयत के मुखालिफत कन था वे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके ईज़ाइन था मुआशरे के ईज़ाइन चाहे जा बजा हरू भरू के तंग करण के सा विढ़ण के जो माल हड़प करण गरीबन मिस्कीनन ते जुल्म डाढ़ करण हरू भरू के गरीब मिस्कीन के गार गंद करण गिला गिबत करण जे मथा इल्जाम हण यो मुआशरे वारन के तकलीफ देना इंसान के या तकलीफ देना हरू भरू के पक्षी के मारण धक्कण जा बजा खाम खारू भरू के जानवर के धक्कण असांजे घरन में यो कम जाम थी हुआ पक्षन के धक छाड़कू हणन जूता उछलण लठू उछलण जानवरन के धक हण जानवर भी पहुंचो उनके खोलियो पिया वो थोड़ो तंग तो करे जानवर केॾी महिल हेॾा सट थो हणे केॾी महिल हेॾा सट थो हणे विढ़िया घर जा भाती पाण में आहिनि पोइ वरी जानवर खे गार ॾींदा तूं जीत मालिकाणी आहे कोन पखियुनि खे गार ॾींदा पखी आहे इंसान खे न बुख लॻे थी इंसान हराम चट कयो वञे पर पखी हराम त खाए कोन पखी आहे मुंहिंजो पालियल आहे मुझे घर में जेकॾहिं अन्न पियल आहे तो पोइ छा था सम्झो इहो पखी ॿिए जे घर वञी खाए पखी सम्झे थो त आउं हिन मालिक जो आहियां ही घर मुंहिंजो आहे मुंहिंजे मालिक जो आहे हिन में जेका बि शइ खाइण जी आहे पीअण जी आहे पखी जो हक़ आहे उन मां खाईंदो पीअंदो उहो पखी थोरो तंग कंदो उछले जूतो हणंदासीं ऐं उनखे पटे गार बि ॾींदासीं आहे कोन्हे मुआशरे में जानवर के काम का गार ॾियण पखी के काम का गार ॾियण उनके धक हणण इहो ईज़ाइण आहे अल्लाह रब्बुल आलमीन इन्हनि बेहयाइनि खां मना कयो आहे फरमाए वल बाग़य सरकशी करण तकब्बुर करण वॾाई करण अल्लाह का अल्लाह जे दीन का मुंहुं फेरण मुआशरे में जा बजा खाम का हरू भरू ॾाढा ॾेखारण अल्लाह से इन खां बि मना कयो आहे इहो बेहयाई जो कमु आहे फरमाई याइदुकुम लअल्लकुम तज़क्करून अल्लाह से अव्हांखे सम्झाए थो अव्हांखे नसीहत थो करे तो मन गौर फिक्र कयो सम्झी वञो अल्लाह रब्बुल आलमीन ॿी जॻह ते फरमायो वदरु ज़ाहिरल इस्मि व बातिना सूरतुल अनआम आयत नंबर 120 फरमाई गुनाहनि जा कम जेके ज़ाहिरी हुजनि या बातिनी हुजनि सभिनी खे छॾे ॾियो नंढड़ा हुजनि या वॾा हुजनि जेकॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन जे इन हुकुम खे केरु मञे थो इत्तबा करे थो पैरवी करे थो इहो माण्हू अल्लाह रब्बुल आलमीन जो हया कंदड़ आहे जेकॾहिं नाफ़रमानी करे थो त इहो माण्हू छा थींदो तव्हां पाण जवाबु ॾिजो हदीस शरीफ़ जी किताब जामे तिरमिज़ी के अंदर अबवाब सिफ़तिल क़ियामा हदीस नंबर आहे 2411 अल्लाह के प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने जो सहाबी अब्दुल्ला बिन मसऊद रज़ियल्लाहु ताला अन्हु जिनका हदीस मनकूला प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी समूरी उम्मत के पैगाम ॾींदे चयो आहे सहाबा किराम जी जमायत उन वक़्त मौजूद आहे अल्लाह के प्यारे पैगंबर फरमायो इस्तहयू मिनल्लाहि हक़्क़ल हया हो मुझा उम्मती हो मुझा सहाबियो अल्लाह साईं खां हया कयो जियां हया करण जो हक़ आहे जियां हया करण जो हक़ आहे ईअं अल्लाह साईं खां हया कयो
साहबा किराम चवंदा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्ना लनस्तही वल्हम्दुलिल्लाह। और अल्लाह के नबी सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेशक असां रब्बुल आलमीन जो हया कयूं था सारी सना खास सारी तारीफ़ों अल्लाह जी ज़ात लायक आई। साहबा जो जवाब इहो आहे तो अल्लाह जा नबी असां रब जो हया कयो था। रब चयो आ तौहीद अपनायो हया कयो, असां तौहीद अपनाए रब जो हया रखियो आ। रब शिरक का मना कयो आ तो शिरक बेहयाई जो कम आ। नबी सगोरा सा शिरक का बची करे बेहयाई का बची करे रब जो हया रखियो आ। अल्लाह सईं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ज़रिए सां असांखे इस्लाम जी सआदत नसीब कई आ। अल्लाह सईं नबी जी ताबेदारी फरमा बरदारी करण जो हुक्म ॾेई करे चयो आ त हया कयो। अल्लाह जा नबी सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां नबी सगोरे जी ताबेदारी कई रब जो हया कयो आ बेहयाई खां बचियल आहियूं। रब्बुल आलमीन चयो आ नमाज पढ़ो। अल्लाह जा रसूल असीं नमाज पढ़ी करे रब जो हया कयूं था। रब जो चयो मनी करे रब जी बेचई कई करे नमाज न पढ़ी करे बेहयाई न कई आ। नबी सगोरा अल्लाह सी ज़कात जो हुक्म कयो आ असां रब जो हया कंदे रब जी ॻाल्हि कंदे ज़कात ॾियूं था। बेहयाई कंदे ज़कात जो इनकार नाहे कयो। नबी सगोरा अल्लाह साईं फरमायो आ रोज़ा रखो। असां अल्लाह जी चवणी जो अल्लाह जो हया कंदे रोज़ा रखिया बेहयाई कंदे रोज़ा छॾे कोन ॾिना। ओ नबी सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह से हराम खाइण का मन कयो आ। नबी सगोरा असां अल्लाह जी चवणी जो हया कंदे अल्लाह जो हया कंदे हराम का बची विया आहियूं। अलासी रब जो हया कयूं था। नबी सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िना शराब मंशियात चोरी बदकारी जुल्म ॾाढ जबर कंहिंखे तकलीफ़ ॾियण का ए रब्बुल आलमीन सब बेहयाई जा कम कह चया असां सब छॾे करे रब्बुल आलमीन जो हया कयो आ। सब इंसान मोहब्बत आ प्यार आ सभिनि जो अदब एहतराम आ। अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो लईस ज़ालिका ओ मुझा साहबियो मुझे चवण जो मकसद इहो कोने वलाकिन इस्तहया मिनल्लाहि हक़्क़ल हया। लेकिन मु मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके चवण जो मकसद छा है तो अल्लाह रब्बुल आलमीन का हया जो हक़ कियां रखजे रब्बुल आलमीन जो हया कियां कबो आ। नमाज तौहीद ज़कात रोज़ा मुआशरे में ॿियनि जो ख्याल वाकई हया जा हक़ आहिनि। पर नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम हिन हदीस मुबारका में हर हिक इंसान के पंहिंजे जिस्म जे मुतालिक हया ॾियारियो आहे त रब खां हया करियो। अल्लाह के प्यारे पैगंबर फरमायो तहफ़ज़ रअसा वमा वआ। मुझा सहाबियो रब्बुल आलमीन का हया करण जो हक़ ही आ तो तव्हांजो जेको दिमाग़ आ तव्हांजो जेको मथो आ इन जी हिफ़ाज़त करे रब्बुल आलमीन जो हया कयो। ऐं सिर्फ़ तव्हांजे साम्हूं हया वारियूं ॻाल्हियूं बयानु कयोसि छो जो बेहया चवंदुसि न मथां केरु चिड़ी न पवे। असां को बेहया आहियूं छा? नबी सगोरे फरमायो तो रब खां हया रखण जो हक़ ही आ त पंहिंजे मथे जो हिफ़ाज़त कयो। मथे जे अंदर अखियूं आहिनि अखियुनि के झुकाए हलो गैर मुहर्रम औरत ते नजर न पवे बेपर्दगी ते नजर न पवे फिल्म ते नजर न पवे। यो हया है अखियुनि जो अखियुनि जो हया है पंहिंजे अखियुनि जे अंदर हया पैदा कयो। उन जे उलट जेको कंदो जवाब तव्हां पाण मथे में रब्बुल आलमीन कन रखिया आहिनि
हिन मुंडी में रब्बुल आलमीन कन रखिया आहिनि। कन अल्लाह साईं जी अज़ीम नेमत आहे। कुरान पाक में कई जगह ते रब्बुल आलमीन फरमायो आहे त मूं इंसान खे कन ॾिना, न अखियूं ॾिनियूं, न दिलि ॾिनो आहे। छाजे लाइ त कननि सां ॿुधनि, अखियुनि सां हक़ ॾिसनि, दिलि सां हक़ खे तस्लीम कनि, कन सां हया वारियूं ॻाल्हियूं ॿुधणियूं आहिनि। बसि सच ॿुधणो आहे, क़ुरान जी तिलावत ॿुधणी आहे, हक़ बयान ॿुधणो आहे, सुठियूं कचहरी ॿुधणी आहे, सुठियूं ॻाल्हियूं ॿुधणियूं आहिनि। इहो हया आहे। उन खां अलावा बाक़ी समूरो जवाब तव्हां पाण ॾींदव। गाना, मौसीक़ी, गिला ग़ीबत, इल्ज़ाम तराशी, इनखे छा चयो वेंदो? इहो कननि सां ॿुधण हया न आहे। फरमाई तव्हांजे हिन मथे में ज़ुबान आहे। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ज़बान जी हिफ़ाज़त कयो, ज़बान सां सच ॻाल्हायो, इहो हया आहे। ज़बान सां हलाल खे चखो, इहो हलाल आहे, इहो हया आहे। अल्लाहु अकबर कबीरा। ज़बान के सिद्धियन सोजन साफ़ सुथरियन ॻाल्हियुनि में शयुनि में इस्तेमालु कयो। इहो हया आहे। उन जे उबतड़ जेको कुझु ज़बान सां तव्हां कंदो, छा के जवाब तव्हां पाण ॾींदो। हे जेके तव्हांजा चप आहिनि, अल्लाह रब्बुल आलमीन हिन मथे में रखिया। इहे चप रब्बुल आलमीन इंसान जे मुंहं जी चेहरे जे ख़ूबसूरती जे लाइ पैदा कया आहिनि, ॾंदनि खे ढकण जे लाइ पैदा कया आहिनि, मुंहं जी वात जी गले जी हिफ़ाज़त जे लाइ चप पैदा कया आहिनि। खाइण पीअण वारी शइ खे चपनि सां कंट्रोल करण जे लाइ रब्बुल आलमीन पैदा कया आहिनि। उन खां पोइ इहे जेके तव्हांजा चप आहिनि, मां सिर्फ़ु जाइज़ जॻह ते इस्तेमालु करे सघो था। जिते हया थींदो हुजे चपनि जो ऐं हया वारी जॻह ते इस्तेमालु थींदा हुजनि, उते तव्हां उहे चप टच करे सघो था। उन खां अलावा छा के जवाब तव्हां पाण ॾींदव। हाणे सभु को पाण सोचींदो वञे त मुंहिंजा कन किथे था इस्तेमालु थियनि, मूं में हया आहे या मुंहिंजी ज़बान किथे थी इस्तेमालु थिए, मूं में हया आहे या मुंहिंजा कन किथे था इस्तेमालु थियनि, मूं में हया आहे या न। मुंहिंजी ज़बान किथे थी इस्तेमालु थिए, मूं में हया आहे या न। पाण ना जो जवाब पाण ॾिजो। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अन्तहफ़ज़ल बतन वमा हवा। ओ मुंहिंजा सहाबियो, हया रब्बुल आलमीन खां करण जो हक़ ही आहे। पंहिंजे पेट जी हिफ़ाज़त करियो। पंहिंजे पेट जे अंदरि कॾहिं बि का शइ लायो त उहा हलाल जी हुजे, इहो हया आहे। जेकॾहिं हराम जी का शइ पेट में वेंदी त जवाब तव्हां पाण ॾींदो। जेकॾहिं का शइ पीओ त उहा हलाल जी हुजे, हराम जी का शइ पेट में वई त जवाब तव्हां ॾींदो। जेकॾहिं कंहिं औरत खे ॿारड़ो पेट में थिए, हलाल जो ॿार अचे, इहो हया आहे। जेकॾहिं हराम जो ॿार अचे त छा के जवाब तव्हां ॾींदो। नाजाइज़ औलाद अचे, जवाब तव्हां ॾींदो। इन पेट सां ताल्लुक़ रखंदड़ इंसान जी शर्मगाह बि आहे। शर्मगाह रब्बुल आलमीन गंदगी कढण जे लाइ पैदा कई आहे। पलीती खे ॿाहिरि ख़ारिज करण जे लाइ शर्मगाह रब्बुल आलमीन पैदा कई आहे, जो मेन मक़सदु इहो आहे। उन खां पोइ रब्बुल आलमीन मर्द हुजे या औरत हुजे, अल्लाह से शर्मगाह जो हिकिड़ो हिसो हक़ जाइज़ जे लाइ पैदा बि कयो आहे। इन्हनि ॿिन्ही कमनि खां अलावा जेकॾहिं जी शर्मगाह कंहिं ग़लति तरीक़े ते, कंहिं ग़लति रस्ते ते इस्तेमालु थिए थी त इहो हया नाहे। जवाब तव्हां ॾींदो इहो छा हूंदो।
अल्लाह रब्बुल आलमीन पेट सां गॾु टंगनि खे जोड़ियो आहे। टंगू जेकॾहिं तव्हां जो नमाज़ ले अचनि, इस्तेमालु थियनि हलण जे लाइ, जेकॾहिं हलाल रोज़ी ॾांहुं, जेकॾहिं कार ख़ैर ॾांहुं, भले कम ॾांहुं इन्हनि टंगनि सां तव्हां हली वञो था त इहो हया आहे। इन जे उबतड़ छा खे जवाब तव्हां पाण ॾींदव? अवांजा पेर रब्बुल आलमीन इन पेट सां जुड़ियल आहिनि। जेकॾहिं इन्हनि खे तव्हां सिधी राह में सुठे कमनि लाइ, हया वारे कमनि लाइ इन्हनि पेरनि जे ज़रिए तव्हां वञो था त इहो हया आहे। जेकॾहिं चोरी ॾांहुं वेंदव, जेकॾहिं ज़िना ॾांहुं वेंदव, जेकॾहिं नशो करणु वेंदव, जेकॾहिं नमाज़ जे टाइम ते अज़ान ॿुधण खां पोइ बि तलोर मोरी ते या होटल ते भॼी वेंदव अॼा, जवाब तव्हां पाण ॾींदव त इहो छा आहे? इहो सभु छा आहे? बेहयाई जा कम आहे। हया इन शइ जो नालो आहे त जीअं रब चवे, जीअं रसूल चवे, ईअं कंदा वञो, इहो हया आहे। इन जो उबतड़ जेको बि कंदो उहो सभु कुझु छा आहे? जवाब तव्हां ॾींदो। मौलवी खे ख़बर कान्हे। अल्लाह साईं का दुआ आहे, अल्लाह साईं सम्झ ऐं अमल जी इस्लाह करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।